प्यारा वारो अज असां लफ़्ज़ पढ़ंदासीं। अचो त सिंधी लफ़्ज़ पढ़ूं। गाफ़ ज़बर ग, सिन ज़बर स, गस। ही ज़बरुनि जा आवाज़ आहिनि। ॿ आहिनि, हिकिड़ो अखर आहे गाफ़, ॿियो आहे सीन, लफ़्ज़ आहे गस। ॿियो लफ़्ज़ आहे छॾ। छह ज़बर छ, ॾे ज़ेर ॾे, छॾ। हिकिड़ो ज़बर जो आवाज़ आहे, ॿियो ज़ेर जो आवाज़ आहे, ॿई पाण में मिली लफ़्ज़ ठहियो छॾ। लफ़्ज़ आहे शाबाश। शीन लफ़्शा, बे अलफ़ बा, सीन ज़ेरे से, शाबाश। हिन लफ़्ज़ में ॿ आवाज़ आहिनि मद जा ऐं हिकु आवाज़ आहे ज़ेर जो। ॿियो लफ़्ज़ आहे ॾाॾी। ॾाॾी लफ़्ज़ में पहिरियों आवाज़ मद जो आहे ऐं ॿियो अलफ़िए ज़ेरे ई वारी पटीअ जो आवाज़ आहे। ॾे अलफ़ ॾा, ॾहीअ ज़ेरे ॾी, ॾाॾी। नानी, इन में बि पहिरियों मद जो आवाज़ आहे ना, ॿियो आवाज़ अलफ़िए ज़ेरे ई पटीअ वारे जो आवाज़ आहे नी, नानी। हिजे कबो नून लफ़ ना, नूनीअ ज़ेरे नी, नानी। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।